बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। रब्बे ज़िदनी इल्मा, मुंहिंजा रब मूंखे वधाए इल्म में। आमीन। ऐं इल्म कहिड़ो? इल्म नाफ़िअ, नफ़ो ॾींदड़ इल्म, माना जंहिं इल्म जेको सिखूं उन ते अमल कयूं इंशाअल्लाह ताला। रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अॼु सिखूं था इंशाअल्लाह ताला सूरतुल फील अगेन, जेका 105 नंबर सूरत आहे। उन में आयतूं 5 आहिनि। असां सूरत फील खे सिखी आयासीं गुज़िरियल हफ़्ते। हिन दफ़े इंशाअल्लाह ताला उन जी तजवीद ते खे सिखंदासीं। ऐं जेको आहे उन में ॾिसूं था त ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो तनवीन ऐं नून साकिन जा क़ाइदा आहिनि, ऐं ॿियो आहे उन में मीम साकिन जा क़ाइदा। हाणे हीअ आहे छो हिकिड़ो तस्वीरी ख़ाको आहे, अम सिपारो, जेको असां अलफील बि त अम सिपारे 30 में आहे न। उन में 90 खां 78 खां शुरू थिए थो उहो सिपारो, ऐं पोइ पंजनि जे वक़्फ़े सां जीअं अबस 80 नंबर आहे, अल बुरूज आहे, अल बलद आहे, अल अतीन आहे, वरी इहा 95 थी वई, अंजीर। अल फील आहे 105, जेका असां इहो सिखूं था पिया। अल आदियात 100, अल फील 105, अन नस्र 110 ऐं आख़िरी आहे अन्नास। सो ईअं पंजनि जे वक़्फ़े सां इहा आहिनि। बहरहाल सूरत पंहिंजी हीअ आहे, सभिनी खे ख़बर आहे, पढ़ियल लिखियल आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐं हिन में जो तर्जुमो जेको असां सूरत में करिया, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न ॾिठो ई छा त तुंहिंजे पालनहार हाथी वारनि सां कीअं कयो। संदन बुछड़ी रथ खे नास कयाई, ऐं वलर वलर पखी मथनि मोकिलियाई, जिन पकल मिटी जूं ॻोढ़ियूं खेनि हयूं ते, पोइ ओलड़ गाह, माना ईअं लताड़ियल गाह वांगुरु जाए उन्हनि खे करे छॾियईं। हाणे तजवीद जो पार्ट असां ॾिसंदासीं त हिन में ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकु नून साकिन, ॿियो मीम साकिन। मीम साकिन जो असां क़ाइदा कोन सिखिया आहिनि। नून साकिन जा असां गुज़िरियल 2 हफ़्तनि में उनखे थोरो थोरो कवर कंदा आया आहियूं। हिन सूरत में ॾिसंदासीं त मीम साकिन जा इहे ॻाढ़े सां जेको आहे न, ॾिसो मीम साकिन जो मतिलबु छा आहे त असां जॾहिं बि क़रायत कंदासीं क़ुर पाक जी, जाते जाते मीम ते जज़्म हूंदी, माना मीम सुकून आहे। इहो जॾहिं बि सुकून हूंदो त उन खां पोइ ॿियो कहिड़ो अखर अॻियां अचे थो पियो, उहो डिटरमिन कंदो त उन अखर खे कीअं पढ़िजे, कीअं गॾाइजे। इहा आहे तजवीद, जीअं क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु। इहो क़ाइदो मीम साकिन जो हिन में घणा दफ़ा सूरत फील में घणा भेरा आयो आहे? 3 भेरा हिन में ई हीअं। ऐं नून साकिन जो घणो क़ाइदो हिन में घणा भेरा आयो आहे? 1 2 3 4 5 6। इन्हनि खे ॾिसंदासीं इंशाअल्लाह ताला। हाणे पहिरियों ॾिसूं था नून साकिन या तनवीन चइजे, छो जो तनवीन में बि नून लिकल हूंदो आहे। हाणे जेके नून साकिन जा क़ाइदा आहिनि, ही था ॾिसूं पहिरियों। ठीकु आहे, ॾिसूं था त तनवीन में नून साकिन लिकल हूंदो आहे। कीअं? बुन, बन, बिन। जेकॾहिं बा खणिजे अखर उन ते तनवीन हुजे, ठीकु आहे। उन खां पोइ अॻिते हलूं था त तनवीन या नून साकिन जा क़ाइदा घणा? 4 क़ाइदा आहिनि। पहिरियों इज़हार, ॿियो इक़लाब, टियों इदगाम, ऐं चौथों इख़्फा। इहे थिया 4। इज़हार छा आहे? इज़हार जो लफ़्ज़ जीअं माना ॿुधाए थी पई, माना ज़ाहिर करणु। ज़ाहिर करण जो जॾहिं ॻाल्हि थींदी त नून साकिन जे क़ाइदो छा जो आहे? नून साकिन जो इज़हार जी ॻाल्हि आहे। कीअं थींदो? नून बैदि हर्फ़ हलकी, हलकी माना निड़ी चइबो आहे, अरबी में चइबो हलक। अचे त नून खे ज़ाहिर करे पढ़िबो, माना इज़हार इहो आहे। इज़हार कंहिंजो? नून जो। हर्फ़ हल्की कहिड़ा आहिनि? ही 6 आहिनि। ग़ा, ख़ा, ऐन, हा ऐं हमज़ा हा। इहे हे आहे हा। ठीकु आहे, इन्हनि खे थींदो। हाणे जीअं कुफुवन अहद क़ुल में इहो असां मिसाल अॻे पढ़ी आया हुआसीं। उन खां पोइ हिकिड़ो सेकंड होल्ड कजो।
सॉरी सही हाणे हिते वियासीं त हिन में 4 क़ाइदा आहिनि हिन जा, ठीकु आहे न, 4 आहिनि मेन क़ाइदा। इज़ार, इक़लाब, इदगाम, इख़्फा, ठीक थियो। इज़ार में ॿुधायोसि त नून खे निड़ी जा अखर कहिड़ा आहिनि, माना नून साकिन खां पोइ निड़ी जा अखर ईंदा त नून खे ज़ाहिर करे पढ़बो। जीअं हिन में तनवीन में वन नून लिकल आहे न, त हिन खे पढ़बो कुफ वन, नून जो इज़हार थींदो कुफ वन अहद, ठीक थिया। ॾिसो हीअं पढ़बो कुफ वन अहद, ये 6 अखर निड़ी जा। इक़लाब छा आहे, नून साकिन बाद बा अचे त बा, इक़लाब में छा ईंदो आहे, बा ईंदो आहे। त इक़लाब में नून साकिन बाद बा ईंदो, असां बे चवंदा आहियूं सिंधी में, अरबी में चइबो बा। त उनखे नून खे फेराए मीम करे पढ़बो ऐं उन में आवाज़ गुनो थींदो आहे, नकमो आवाज़ ईंदो आहे। वजअलना मिम बैन, मिम बैन, वजअलना छा थींदो, मिम बैन। हीअं न चइबो आहे अंब, सिधो लफ़्ज़ आहे सिंधी जो, लिखबो नून आहे, पढ़बो छा आहे अंब, नून खे बदिलाए बा पढ़बो बसि, ठीकु थियो। इहो हिकिड़ो ई अखर आहे बा। उन खां पोइ इदगाम, इदगाम में 2 क़िस्म थींदा आहिनि, उहे हिकिड़ो कामिल, हिकिड़ो नाक़िस, ठीकु। माना कामिल चइजे माना मुकमिल, ऐं नाक़िस चइजे माना अधूरो, ठीकु। त इहे 2 अखर आहिनि जेके पार्ट कंहिंजा आहिनि यरमलून जा। असां वटि हिकिड़ा 5-6 अखर आहिनि, या रा मीम ला वा नून, हिनखे चवंदा आहियूं यरमलून। हिन में जेके ॾिसो था न अच्छे रंग सां, इहे रा लाम, फॉर एग्ज़ाम्पल इहे जॾहिं 2 अखर ईंदा नून खां पोइ त थींदो इदगाम, पर इदगाम थींदो कामिल। कामिल में आवाज़ गुनू न थींदो आहे, बसि कामिल जी फ़क़ति इहा ॻाल्हि आहे। इज़हार में बि गुनू न थियो, कामिल में बि गुनू न थींदो, ईअं इदगाम में कामिल में मुकमिल। बाक़ी जेके ॿिया अखर आहिनि हिन में बि इदगाम थींदो, पर उन्हनि सां गुनू थींदो आहे। कीअं, हिते ॾिसूं, हीअ यरमलुन में रा ऐं लाम ते कामिल थियो, ऐं हीअ जेके बाक़ी 4 अखर आहिनि थींदो इन्हनि ते बि इदगाम, पर उहो थींदो नाक़िस। नाक़िस जो मतिलबु छा आहे, आवाज़ गुनू थींदो, हिकु आवाज़ ईंदो। पोइ आहे इख़्फ़ा। हाणे इख़्फ़ा में छा आहे, इख़्फ़ा जो इहो कानून आहे, इनखे यादि रखणु खपे त हीअ जेके असां 2 कानून पढ़ी आयासीं न, बा जो हिकिड़ो अखर ॾिठोसीं, हीअ जेको इक़लाब लाइ, छनिड़ी जा अखर ॾिठासीं कंहिंजे लाइ, इज़हार जे लाइ, ऐं ॿियो यरमलून जा इहे अखर ॾिठासीं 6, ठीकु आहे न। इन्हनि खां अलावा बाक़ी जेके बि अखर आहिनि उन्हनि सभिनी ते इख़्फ़ा जो कानून लॻंदो। इख़्फ़ा जो कानून क्या, ख़फ़ी माना जेको आहे न, माना लिकाइणु, ख़ुफ़िया रखबो न, इहे लिकाइणु, माना नून खे जॾहिं लिकाइबो त आवाज़ किथां ईंदो, नक मां। ज़ाहिर न कबो न, जॾहिं बि आवाज़ नक जो माना नून जो, त उहो आवाज़ नक में हली वेंदो, माना नाक़िस थी वेंदो, ऐं या इख़्फ़ा थी वेंदी त नक मां आवाज़ ईंदो। जीअं ही लफ़्ज़ आहिनि असांजा। हाणे इंसान हिकिड़ो सवलो लफ़्ज़ आहे जंहिंखे यादि कजे त इख़्फ़ा छा आहे। इख़्फ़ा जो कानून इहो आहे, जीअं इंसान न, इन में आवाज़ नक मां ईंदो, छा थींदो, इंसान, अंतुम मिन सिजील। हाणे इनखे मिन सिजील न पढ़ंदासीं, इनखे गॾाए वेंदासीं, मिन सिजील, अहिड़े नमूने सां। नून ज़ाहिर न पढ़बो, पर नून खे लिकाए नून बैद वारो अखर पढ़बो, यानी आवाज़ गुनो थींदो। नून खे लिकाए करे ही लफ़्ज़ पढ़बो। नून साकिन खां पोइ जेको अखर आयो आहे न, जेकॾहिं यरमलून में न आहे, बा बि न आहे, निड़ी जो अखर बि न आहे, त बाक़ी जेके अखर आहिनि उनखे कोशिशि कबी त उनखे मिलाए पढ़जे। मिलाए पढ़बो त हिन जो आवाज़ गुनो थींदो, मिन सिजील, इनखे चइबो आहे इख़्फ़ा, ऐं आवाज़ नक मां ईंदो। इख़्फ़ा ख़फ़ी थींदो या ख़ुफ़िया थियो, ईअं चइजो सिंधी में, आवाज़ नक मां ईंदो। हाणे हीअ असां जेको आहे हिन जा सूरा अल फील आहे, इन में ही आहिनि जिते तनवीन आई आहे, तदलीलियूं वरसल तैरन अबाबील बेजारतिम मिन सिजील,
हाणे पर हिते जेको आहे तनवीन न आहे, ॾिसो था मिन सिजी, पर छाकाणि जो हिते नून सुकून आहे, नून साकिन आहे, तॾहिं बि नून साकिन जो कानून हिते लॻंदो, हिते लॻंदो तनवीन में, हिते नून साकिन जो, हिते तनवीन जो, हिते बि तनवीन जो। माना 1 2 3 4 5 6 जायूं आहिनि जिते इहो कानून लॻे थो पियो। नंढड़ी सूरत आहे, असां कॾहिं गौर कयो आहे इन खे तजवीज़ सां कीअं पढ़िजे, जिन खे ख़बर आहे अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, ही जेको आहे ही 2 लिखियल आहिनि हिते न, हिते तोयरन, पोइ हिते अबाबील हितां थो शुरू थिए, त ही तोयरन असां पढ़ंदा आहियूं। ही जेको अलिफ आहे इनखे अलिफ विकाया चइबो आहे, इन जो कहिड़ो मतिलबु आहे उहो अॻिते सिखंदासीं, पर विकाया माना रोकणु, इन जो कहिड़ो मक़सदु आहे, छाजे करे लॻंदो आहे इहो फ़िलहाल उनखे छॾियूं था, पर नालो जेकॾहिं यादि करणु चाहियो इनखे चइबो आहे अलिफ विकाया। उन खां पोइ हाणे ही जेके बि आहिनि इन्हनि खे ॾिसूं त हिकु हिकु सिखूं त उनजो कीअं असां कहिड़े कानून में अचे थो। उहो आहिनि सभु नून साकिन आहिनि, तनवीन जा क़ाइदा। पहिरियों अचूं था तदलीलिन, ही नून ही तनवीन आहे न, इनखे कीअं लिखिबो, तदलीलिन, नून लिखियल आहे में, तदलीलियूं वाह शब्द हिन में अॻु बि ॾिनल आहे, नून साकिन अची वियो, उन खां पोइ छा आयो आहे, वाव। वाव ईंदो त यरमलून में जॾहिं रा ऐं लाम कोन्हे त ॿिया नाक़िस थींदा, रा ऐं लाम हुजे हा त कामिल हुजे हा, उहे न आहे त नाक़िस थींदो, त पोइ छा थींदो, इदगाम नाक़िस, आवाज़ गुनो थींदो, न कमाईंदो। इहो छा थियो, यरमलून जो पार्ट आहे ही इदगाम। ठीकु आहे, हलूं था अॻिते, बेजारतिन मिन, साॻे नमूने सां बेजारतिन खे कीअं लिखिबो, हीअं। उन खां पोइ छा आहे, मीम आयो आहे, नून साकिन थी वियो हिते, नून साकिन खां पोइ छा आयो आहे, मीम, यरमलून में अची वियो, पर थींदो छा यरमलून में, जेको इदगाम नाक़िस थींदो ऐं आवाज़ न कमाई, छो जो लाम ऐं रा में नथो अचे, न करे। मिन सिजिल ते अचूं, साॻे नमूने सां हीअं कंदो, मिन नून साकिन खां पोइ सीन आयो आहे न, उहो यरमलून में न आयो आहे, ठीकु आहे, पोइ माना उहो इख़्फ़ा थींदो, इख़्फ़ा में छा थींदो, मिन से, माना पढ़णो छा पवंदो, सीन खे पढ़णो आहे, मिन से जील, आवाज़ गुनो थींदो इख़्फ़ा में, ठीकु थियो। हाणे पियो आयो आहे सिजीलिन फजअलहुम, अगेन इहो साॻे नमूने सां नून साकिन खां पोइ छा आयो आहे, फा आयो आहे, ॾिसो हिते सिजीलिन हिनखे लिखिबो न, सिजीलिन, बल्कि हिनखे हीअं थियो, सॉरी हिन में सिजीलिन खां पोइ फा हिते, नून साकिन खां पोइ फा अची वई, यरमलून में न आहे त हिनखे छा पढ़बो, सिजीलिन फा, इख़्फ़ा थी वियो, आवाज़ गुनो। कासफिन माकूल, अॻे हलूं था पिया, कासफिन, मीम, नून साकिन खां पोइ मीम, इहो छा थींदो, आवाज़ गुनो इदगाम नाक़िस, इहो छा आहे, यरमलून में आहे, पर इहो इदगाम आहे, इदगाम में नाक़िस, थियो। हिन में थोरो हिनखे मेरान में अचणु, यरमलून जो पार्ट आहे न, ही बहरहाल हिनखे करेक्ट कबो। हलूं था पिया, आख़िरी जेको आहे तोयरन अबाबील, हाणे ॾिसो तोयरन थियो, ऐं उन खां पोइ छा आयो आहे, हमज़ा, माना नून साकिन खां पोइ जॾहिं बि हमज़ा अचे, हमज़ा छा आहे, निड़ी जो अखर आहे, निड़ी जा अखर कहिड़ा आहिनि, गा खा ऐन हा, हा हमज़ा, इहे निड़ी जा अखर। त तोयरन हिते ॾिसबो त तोयरन आहे, हीअ तनवीन आहे, तनवीन खे जेकॾहिं खोलबो त तोयरन, हिते नून साकिन अची वियो, ठीकु आहे, उन खां पोइ लफ़्ज़ कहिड़ो आहे, अखर कहिड़ो आहे, ऐं हमज़ा जो मतिलबु इहो हूंदो आहे त हिते आहे हमज़ा ज़बर आहे, हमज़ा जो मतिलबु इहो आहे त अलिफ ते या फतह हूंदी, या कसरा हूंदी, या दमा हूंदी, जॾहिं बि इहे 3 निशानियूं थी वेंदियूं त उनखे असां छा चवंदा आहियूं, अलिफ खे हमज़ा चवंदा आहियूं, अलिफ न चवंदा आहियूं। ॾिसो ही अलिफ आहे, छो जो हिन ते का निशानी कान्हे का, ही हमज़ा आहे, छो जो हिन ते अलिफ ते फतह ज़बर आहे, जॾहिं बि हमज़ा ईंदो या हा ईंदो, या हिननि चइनी मां पोइ अचे, 6 अखरनि मां कोई बि ईंदो, त पोइ छा थींदो, उहो इज़हार, उनखे खोले करे पढ़बो, छा थींदो, तोयरन अबाबील। अच्छा, माना नून बद हर्फ हल्की अचे
नून खे ज़ाहिर करे पढ़ो इहा हुनजो क़ाइदो उहे ॾिसी आहियूं आख़िर में हलो था कअस्फिम मअकूल उनखे थींदो कअस्फिम म नून साकिन खां पोइ छा आयो मीम इहो छा थींदो मीम कहिड़े में ईंदो यरमलून में पर इदगाम नाक़िस थींदो ठीकु थियो हाणे हीअ सूरत अची वई असां इदगाम में नाक़िस जेको बि माना नून साकिन जा पूरा क़ाइदा पढ़ी आयासीं हाणे अॻिते हलंदासीं मीम साकिन ते त असांखे छा नज़र थो अचे 3 जायूं आहिनि जिते मीम साकिन आहे मीम ते मथां सुकून आहे न जज़म आहे 3 हाणे ॾिसूं था पहिरियों त मीम साकिन जो क़ाइदा छा आहे उन खां पहिरीं असां वटि हिते अलम तर माना मीम साकिन खां पोइ कहिड़ा अखर आया आहिनि अलम त हिन खां पोइ त आयो आहे अलम यजल या आयो आहे तरमीहिम बि चवंदा असां न त मीम साकिन खां पोइ हिते बा आई आहे माना मीम साकिन खां पोइ हिकिड़े लफ़्ज़ में त आई आहे हिकिड़े में या आई आहे हिकिड़े में बा आई आहे इहे 3 क़ानून असां ॾिसंदासीं त इन्हनि 3 लफ़्ज़नि ते कहिड़ा क़ानून इस्तेमालु थियनि था पिया हीअ असांजो सूर अल फील में इहे लफ़्ज़ आहिनि ठीकु आहे हाणे मीम साकिन जी ॻाल्हि जॾहिं कंदासीं त अॼु थोरो हुनखे सम्झूं पहिरियों स्टेप उहो इहो आहे त मीम साकिन जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं न त चपनि जी ॻाल्हि ईंदी जॾहिं बि ॻाल्हि कबी चपनि जी ॻाल्हि ईंदी भई चपनि खे छा चइबो शफ़तैन हूअं चप जो सिंगुलर छा आहे माना मुफ़रत जीअं वाहे चवंदा असां उहो शफ़तुन आहे ऐं हुन खां पोइ जेकॾहिं प्लूरल हुजे जमो हुजे त शफ़ थी वेंदो पर हीअ 2 चप जीअं चइजे न त हिनखे चइबो शफ़तैन हाणे मीम साकिन जे क़ाइदे लाइ हिकु त ॻाल्हि सम्झीसीं चपनि जी छाजे करे छो जो मीम जो मख़रज जो चप आहे ईअं असां कॾहिं बि मख़रज मालूम करणु चाहींदा आहियूं न त छा कंदा आहियूं पहिरियों अलिफ खे ज़बर ॾेई उहो अखर उचारण जी कोशिशि कंदा आहियूं जीअं मीम आहे न छा चवंदा असां अम चवंदासीं त जप ॾिसो जिते आवाज़ ख़तम थो थिए उते ॾिसंदासीं त ज़बान या चप या कीअं हरकत थी असां जॾहिं चवंदासीं चयोसीं त चप अची मिलिया पाण माना जिते इहे थिया माना चप हुनजो मख़रज आहे इन मीम जो अहिड़े नमूने सां हाणे हिनखे चइबो छा हिकिड़ा हरूफ शफ़वीह कहिड़ा आहिनि शफ़ माना चप न उन जा 4 अखरनि जा जो मख़रज माना चप आहिनि मा ब व फ अब ॾिसो त भई चप बंदि थींदा अव त वरी चपनि ते ईंदो अफ चपनि ते आयो त ही छाकाणि जो हिन जो मख़रज चप आहिनि पोइ हिन जा क़ानून जेके आहिनि उन्हनि खे चयो बि ईअं ई वियो आहे त हरूफ शफ़वीह जेके आहिनि हिन जो उन क़ानून बि चपनि जे हिसाब सां नाला हुन जा कहिड़ा आहिनि उहे ॾिसूं था पिया हिकिड़ो थींदो इख़्फ़ा हुनखे चइबो शफ़वी इख़्फ़ा शफ़वी ॿियो आहे इदगाम शफ़वी टियों आहे इज़हार शफ़वी हाणे 3 जेके आहिनि उहे कंहिंसां तालुक़ था रखनि शफ़वी चप सां पर क़ानून कहिड़ा आहिनि साॻिया जेका नाला पढ़ी आया आहियूं असां इख़्फ़ा इदगाम इज़हार 3 क़ानून फ़क़त हाणे अचूं था हुते पहिरियों लिखियल हो नून साकिन हाणे लिखियो पियो आहे हिते मीम साकिन माना हाणे मीम साकिन जी ॻाल्हि थी हले पई पहिरियों क़ाइदो कहिड़ो आहे इख़्फ़ा शफ़वी मीम साकिन बाद ॿिए कलमे में माना जे ॿिए लफ़्ज़ में कलमे खे लफ़्ज़ चइबो आहे न हुते कलमो बि चइबो आहे बल्कि कॾहिं कॾहिं त असां कलमो जेको जुमिले खे बि चवंदा आहियूं अरबी वारा जुमिले खे बि चवंदा आहिनि हिकिड़े लफ़्ज़ खे बि कलमो चवंदा आहिनि पर कॾहिं कॾहिं अखर खे बि कलमा चवंदा आहिनि उहे ॾिसंदासीं जॾहिं हुन ते ईंदासीं असां फेल जॾहिं सिखियोसीं न त हुनखे कलमा चवंदा आहिनि उहो कीअं ॾिसंदासीं उहो इनशा अल्लाह हाणे मीम साकिन बाद ॿिए कलमे में या लफ़्ज़ में बा अचे त पोइ छा थींदो त मीम खे लिकाए पढ़ंदो ठीकु आहे हाणे नून साकिन सां हिनखे ॼाणो न आहे उते इक़लाब हुयो नून साकिन बाद बा अचे त कहिड़ो क़ानून हुयो इक़लाब हुयो अंब वारो क़ानून पर हिते छा आहे मीम साकिन बाद बा अचे त आवाज़ गुनू थींदो मीम खे लिकाए पढ़बो
कीअं हिते ॾिसो सूरह फील में आयो आहे तरमीहिम बेहिजा माना हिन जो छा थींदो इख्फा थींदो सिधो असांखे बा पढ़णी पवंदी तरमीहिम बे आवाज़ गुनो थींदो जॾहिं बि अखर खे लिकाईंदासीं नून खे या मीम खे त आवाज़ गुनो थींदो सिंपल ॻाल्हि मीम साकिन खां पोइ बा आयो त छा थियो इख्फा थियो इख्फा शफ़वी चइबो आहे हुनखे जो मीम आहे न त आवाज़ गुनो थियो ठीकु थियो हाणे इदगाम था चऊं आहे उहो बि शफ़वी मीम सुकून बैद ॿिए कलमे में छा अचे मीम मुतहरक अचे यानी मीम सुकून खां पोइ ॿियो अखर बि मीम हुजे को चाहे ज़बर हुजेसि ज़ेर हुजेसि या पेश हुजेसि जॾहिं बि कंहिं अखर ते जज़्म हूंदी आहे त उहो सुकून हूंदो आहे जज़्म न हूंदी कान त हरकत हूंदी छो जो ही हरकत आहे न ज़बर ज़ेर पेश हरकत हूंदी त हुनखे छा चइबो मुतहरिक चइबो त मीम मुतहरिक हुजे त पोइ कानून कहिड़ो लॻंदो त हुन ॿिन्ही खे मिलाए पढ़बो हुन सुकून ऐं मीम खे मिलाए पढ़बो कीअं ॾिसूं मिसाल पोइ ॾिसूं था किथे पोइ आवाज़ गुनो थींदो वरी हिन में बि हाणे आहे इज़हार शफ़वी मीम सुकून बैद ॿिए कलमे में छा अचे इन सवाइ बा जे ऐं मीम मुतहरिक जे कोई बि ॿियो अखर आयो त इहो इज़हार थींदो माना अखर ज़ाहिर करे पढ़बो मीम खे छा कबो ज़ाहिर करे पढ़बो सिंपल सवलो थियो न हाणे हिते ॿ मिसाल आया आहिनि अलम तर अलम यजअल मीम साकिन बैद छा आयो आहे बा ऐं मीम मुतहरिक त न आहे न हिते न बा आहे हिते न मीम मुतहरिक आहे हिते छा आयो आहे हीउ ता आहे मीम साकिन खां पोइ त सिधी सही ॻाल्हि आहे त इज़हार थींदो इज़हार शफ़वी थियो कीअं पढ़बो इहो ॿुधो हिनखे अलम माना मीम खे असां ज़ाहिर करे पढ़ियोसीं अलम तरक कैफ अलम तरक हिन में चवंदासीं अलम यज अल इज़हार थियो न त इज़हार जो कानून छा आहे त जॾहिं बि मीम साकिन खां पोइ बा ऐं मीम मुतहरिक न आहे त हुनखे इज़हार अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सेशन ख़त्म था कयूं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इंशाअल्लाह ताला उम्मीद आहे ॻाल्हि सम्झ में आई हूंदी जेकर न आई त असां इंशाअल्लाह ताला सम्झी सघूं था हिनखे क्वेश्चन आंसर करे इंशाअल्लाह हिते मां वीडियो पंहिंजो बंदि थो कयां पोइ वधीक